औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जिस धज से कोई मक्तल में गया वो शाम सलामत रहती है। ये जान तो आनी जानी है, जान की कोई बात नहीं। अज सब खां पहिरीं ताऊं साईं मुराद अली शाह साहब के हिते कोटड़ीअ में ज़िले जामशूरे जे हिन अज़ीम उल शान जलसे में अचण ते खेसि भलीकार चवां थो। आऊं स्टेज ते वेठल मलक असद सिकंदर साहब ऐं जेके बि ॿिया MLA MPs वेठल आहिनि, पार्टी जा उहिदेदार वेठल आहिनि, आऊं खेनि ऐं हिन पिंडार में मौजूद पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ हर वक़्तु जदोजहद कंदड़ पंहिंजे भाइरनि बुज़ुर्गनि ऐं हिननि अजरिन अमड़नि खे अस्सलाम वालेकुम। जीए भुट्टो टाइम की शदीद किल्लत है, 57 सालनि जी तारीख़ है, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जदोजहद है, शहीदनि जा उहे काफ़िला आहिनि, उहे लाज़वाब शख़्सियतूं आहिनि। शहीद जुल्फ़ार जी भुट्टे खां वठी करे जे अवाम जी उन ख़िदमत लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़याम अमल आंदो, उहो फांसी जे फंदे ते त झुली थो वञे, पर पाण शहादत क़बूल कई, सौदेबाज़ी क़बूल न कई ऐं वीदर विगे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे बि हिन अवाम जी ख़िदमत जो दर्स ॾेई थो वञे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जेका पंहिंजे हर रूप में लाज़वाब रही, बेनज़ीर रही, पाण सियासी वर्कर तौर ते बेनज़ीर रही, पाण हिक अमल जे रूप में बेनज़ीर रही, पाण एशिया जी पहिरीं वज़ीर आज़म जे उहिदे ते बेनज़ीर रही ऐं शहादत क़बूल कई। अवाम खां परे न रहिजी सघी, अवाम जे विच में शहादत क़बूल कई। हिन पार्टी ते ॻाल्हाइण जे लाइ अलाए केतिरो टाइम खपे। अॼु लाइ असां जेकॾहिं अॼु जी ॻाल्हि कयूं, अॼु जी ॻाल्हि कयूं, जेकॾहिं असांजो लीडर, असांजो को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब अॼु बि हिते हिन मुल्क जे इस्तेकाम जी जंग विड़ी रहियो आहे। 18वीं तरमीम हुजे, जेकॾहिं NSC अवार्ड हुजे, जेकॾहिं हुकूमतुनि जे हवाले सां के हुकूमत साथी जा फैसला हुजनि, आउं सम्झां थो त हुन सियासी मुर्शिद आसिफ अली ज़रदारी खां सवाइ का बि हिते हुकूमतूं पाइदार रही नथियूं सघनि। ऐं जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी जी ॻाल्हि कजे, आउं हींअर बि चइनी सूबनि मां थी आयो या हरंद वञण थियो, हरंद हिकिड़े अजीब क़िस्म जो मायूसी आहे। माण्हुनि में हिकु ऊंदाही जे देख पियो अचे, पर उन सॼी ऊंदाही में जेकॾहिं को रोशन ॾियो आहे त आउं चवां थो त उहो तव्हांजो ऐं असांजो उहो लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी आहे, जेको इंशा अल्लाह ताला पाकिस्तान जो वज़ीर आज़म थी करे हिन पाकिस्तान खे हिन दुनिया जे गोले ते उहो रोशन ॾियो ठाहींदो, जंहिंजो सभिनी उमेद कई आहे। ऐं आख़िर में तव्हां सभिनी भाइरनि जो, चाहे उहो कोटड़ी जा हुजनि, मुला खान हुजे, मांझंद खां सेवण खां जेके दोस्त आया आहिनि, ऐं तव्हां सभिनी जो ऐं शुक्रगुज़ार आहियां। असीं तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं हिन हेॾे वॾे बेड़ा खे त तव्हां शरीक थियो आहे। ऐं इंशा अल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हिन प्लेटफॉर्म तां हिन अदना वर्कर पहिरीं तव्हांजी ख़िदमत कई आहे ऐं इंशा अल्लाह ताला तव्हांजी इज़त कराईंदासीं, तरक़ियाती कम कराईंदासीं, तरक़ियाती कम वठंदासीं ऐं इंशा अल्लाह ताला ही अॼु आऊं तव्हांखे इहो ॿुधायां त साईं मुराद अली शाह खे वक़्त खां वधि वञो हिन ग़रीब अवाम जे लाइ आहे। बिलावल साहब बि तव्हांजे लाइ इंशा अल्लाह ताला तव्हांजे लाइ ॾींहुं राति हिकु करे तव्हांजे लाइ तरक़ियाती कम कराइबा। हिन सिंध सूबे खे जेको सभिनी खां तरक़ियाती कम अॻिते आहे उनखे मिसाली बनाइबो। महिरबानी तव्हांजी। जीए भुट्टो, जीए मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, जीए बिलावल भुट्टो ज़रदारी। हीअ हुरखुर रैन बसेरनि जी, हीअ हुरखुर रैन बसेरनि जी थी वेंदी साख सवेरनि जी, जे वाग वठी हा ॾाघनि जी, छोकार कढी हा ॾेरनि जी। ओशाल उकाबनि सां अचका, ओशाल उकाबनि सां अचका, मां वाहुर थी वाहेरनि जी। आ रात नड़ी हू वचणू आ,
आ रात नरी हूं अचणू आ तूं छोड़ न पायल फेरन जी मूं मुल्की पंहिंजो बांध ॾिठो रुत आई ॻाल्हियुनि ॾेरनि जी थी सारी सिंध अयाद नचे छा छम आंदई खेरनि जी अमां सभिनी जी तारीफ़ में पाकिस्तान पीपुल्स पार्टी ने जमशेद जो MLA सरदार मलिक असद सिकंदर जिए भुट्टो कुव्वत ही कुव्वत कुव्वत ही कुव्वत ताकत ही ताकत हर एक दफा पर टाइम कोने महिरबानी अवांजी मोहब्बतुनि जूं महिरबानी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं मुराद अली शाह MPs MLAs जेके बि हिते असांजा दोस्त अॻूणा वेठल आहिनि ऐं मुंहिंजा हे जियाला जाम छोरे जा अस्सलाम वालेकुम जी भुट्टो दोस्तो अॼु जंहिं जोश वलवले सां तव्हां आया आहियो जे मोहब्बत सां आया आहियो जरा उहो जोश त ॾेखारियो उहे ताड़ियूं त वॼाए ॾेखारियो जरा उहो जोश त ॾेखारियो अरे तव्हां जियाला कंहिंजा आहियो तव्हां उन पार्टीअ जा जियाला आहियो जे पाकिस्तान में 1967 में बुनियाद पियो पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जो तव्हां उन शहीद जा पोइ लॻायो जुल्फ़कार अली भुट्टे जा पोइ लॻायो जे सिंधियुनि जो मान न बल्कि सिंध जे पर पाकिस्तान जे धरतीअ ते पाण खे मथे करे तव्हां उन्हनि जा जियाला आहियो तव्हां बेनज़ीर भुट्टो जा जियाला आहियो अरे आउं त पंहिंजे तकीरनि में चई इहो थकिजी पियो आहियां हला करे सॼी उमिरि इहो थका त उहे माई अञा जीअं न आहिनि जे बेनज़ीर भुट्टो ऐं जुल्फ़कार अली भुट्टो जहिड़ा औलाद पैदा कनि वारा पुट पैदा कनि अरे कहिड़ो सियासतदाननि सां मुक़ाबिलो कयो आहे उहे जेके मुल्क छॾे भॼी विया अरे नवाज़ शरीफ़ तूं बि मुल्क छॾे भॼी वे अल्ताफ़ तूं बि मुल्क छॾे भॼी वे सभु मुल्क छॾे भॼी विया पर ख़ुदा जो कसम आहे लाल करने वाला तव्हांखे सलामत हुते सर यो भगवान तो करे प्लेट जे खाना भगवान आओ मुक़ाबिलो कंदा हिकिड़ो जा पहिरीं त आऊं जो शुक्रियो थो अदा कयां हिकिड़ो लालचंद जे तव्हांजा लख एहसान सेवण वारनि जा लख एहसान हिकिड़ो नथो रखंदे रखी छॾियो कोटड़ी वारनि जा लख एहसान गुला खान वारनि जा लख एहसान तव्हां असांखे नक विझी छॾियो भगवान तो करे भगवान सॼी सिंध में तव्हां मूंखे पहिरें नंबर ते आंदो इहो फ़ख्रु कंदो इहो तव्हांखे अरे जेतिरा थोरा तव्हांजा लाइजनि ऐं छो त ख़ुदा जो कसम आहे या अल्लाह ऐं पंहिंजे मुर्शिद जो कसम खणी चवां थो ऐं आशिक़े कलंदर बि आहियां ऐं आशिक़े रसूल बि आहियां ऐं उनजो कसम खणी चवां थो त जंहिंजियूं मोहबतूं तव्हां असांखे ॾिनियूं आहिनि या अल्लाह असांखे एॾी हिमत ऐं ताक़त ॾे जो इन ग़रीबनि जी मोहबतनि खे लही सघे ऐं साईं मुराद अली शाह खे बि इहो चवंदुसि साईं हिननि माण्हुनि धरतीअ ते तव्हांजी बेनज़ीर भुट्टो पंहिंजी कुर्बानी ॾिनी हिननि ग़रीबनि बि कुर्बानी ॾिनियूं आहिनि जाम छोरे वारा उहे आहिनि जॾहिं 65 केस दाख़िल थिया तॾहिं बि जाम छोरे पंहिंजो नालो मथे कयो ऐं हिननि जो हक़ आहे साईं चीफ मिनिस्टर अचण वञण ॾाढियूं शयूं आहिनि पर मोहबतूं इज़तूं कॾहिं बि कोन विसरंदियूं आहिनि मोहबतूं कॾहिं कोन विसरंदियूं आहिनि ॾे हिननि माण्हुनि खे मूं साईं अब्दुल्ला शाह खे बि चयो पंहिंजी तकरीर में त हिन ग़रीबनि सां निभाए असांजे फर्ज़ निभाए ऐं पंहिंजे पुट खे बि चवां थो अरे तोमें का हैरत हुजे तोमें का मुर्सी हुजे त हिननि माण्हुनि सां पंहिंजी सर कुर्बान कजे छो त हे मोहबती माण्हू आहिनि असांजो इहो फर्ज़ आहे असां भाइरा न आहियूं असां मुड़ुस आहियूं भाइरनि सां ख़ुदा जो कसम लॻे ई कान इंशाअल्लाह जिते बि तव्हांजो मामिलो हूंदो सियासत खे परे कंदासीं पर तव्हां सां नीह निभाईंदा त बेनज़ीर जा पोयां लॻायो असां बि बेनज़ीर जा पोयां लॻायूं ख़ुदा आहे ख़ुदा रसूल तव्हांखे ख़ुशि रखे इंशाअल्लाह मलिक असद सिकंदर जिते तव्हांजो पगर वहंदो ख़ुदा जो कसम आहे असांजो उते रत वहंदो जीअं भुट्टो जीअं बेनज़ीर
बड़ी मेहरबानी साईं मलिक असद सिकंदर साहब। मोइस हाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ॼाण असांजी खुश नसीबी आहे त वरनि खां वठी सिंध राजधानी जो सरबराह, सिंध सां इश्क कंदड़ लकियारी लाल जो घराणे जो चश्मो चिराग आहे। मां वधीक वक़्तु कोन वठंदुसि, उस्ताद बुखारी खे यादि कंदुसि। उस्ताद बुखारी चयो, जो आम गुज़ारे उहो जीअंदो रहंदो, जो क़ौम संवारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। नारे 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 जिंदाबाद, उची भी इस्तक़बाल कयो, सिंध जो बहादुर बदली आयो। नारे 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 भुट्टो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी जिलो जामशोरो आसिफ अली शाह साहब, मलिक असद सिकंदर साहब, सिकंदर शोरो साहब, मलिक सिकंदर खान साहब।